जी जी छा मसलो आहे असां सुबुह खां वठी कीअं जो आया आहियूं नंढड़ो को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न आहे हितां असां गोल फेराईंदे वरी होॾे पहुता त हिन जो हिकिड़ो पुलिस वारो पिस्टल चेंबर कयल जे तव्हां ड्रामो था कयो हे अली बख्श जेको आहे लुंड आहे जेको इहो वरी चमाटो थो हणे असांखे जे तव्हां ड्रामो था कयो असांजे हथ में लाश आहे त ड्रामो था कयूं हे सुबुह जो आया आहियूं को बि डॉक्टर ड्यूटी ते न आहे चई बीठा पोइ ॿुधण लाइ तयारु न आहिनि पुलिस खे चवंदो अविरे थी पिस्टल थी कढे हे हालत आहे वक़्तन ब वक़्तन आया आहियूं ऐं असां हिकिड़ियूं सुठियूं कोशिशूं वरितियूं आहिनि हिकिड़ो को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न आहे हितां असां गोल फेराईंदे वरी होॾे पहुता त हिन जो हिकिड़ो पुलिस वारो पिस्टल चेंबर कयल त सिविल हॉस्पिटल खे छो जो बुनियादी तौर ते असां इन्ही जोश ऐं इन्ही जज़्बे सां कयूं था त हिन अस्पतालुनि में उहे माण्हू अचनि था जेके बेपहच आहिनि इहो वरी चमाटो थो हणे असांखे जे तव्हां ड्रामो था कयो असांजे हथ में लाश आहे त ड्रामो था कयूं त हिन अस्पतालुनि में उहे माण्हू अचनि था जेके बेपहच आहिनि हे सुबुह जो आया आहियूं को बि डॉक्टर ड्यूटी ते न आहे चई बीठा पोइ ॿुधण लाइ तयारु न आहिनि पुलिस खे चवंदो अविरे थी पिस्टल थी कढे हे हालत आहे जेके अफोर्ड नथा करे सघनि कंहिं बि सुठी अस्पताल वॾी अस्पताल प्राइवेट अस्पताल में वञी ऐं पंहिंजे ॿारनि जो बचनि जो या पंहिंजो इलाजु कराए सघनि उहे हिन अस्पताल जो रुख़ कनि था खां वठी कीअं जो आया आहियूं नंढड़ो को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न आहे हितां असां गोल फेराईंदे वरी होॾे पहुता त हिन जो हिकिड़ो पुलिस वारो पिस्टल चेंबर कयल जे तव्हां ड्रामो था कयो हे अली बख्श जेको आहे लुंड आहे जेको इहो वरी चमाटो थो हणे असांखे जे तव्हां ड्रामो था कयो असांजे हथ में लाश आहे त ड्रामो था कयूं छाकाणि